सोबोदेरो में बोतला सिकंदर सेवण शरीफ जे गाती नशीन किबला मियां अख्तर हुसैन पीरज़ादा सोबोदेरो भरसा गोटे कमाल फकीर वेझो मिस्कीन मारवड़न में सर्दी के बचाव जो सामान जंहिंमें गरम कंबल ऐं जैकेट्स तक़सीम कया। उन मौके ते मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे मियां अख्तर हुसैन पीरज़ादा चयो त हीउ ॾुखियो वक़्तु हो जेको असांजे मारवड़नि ते अची वियो हो। असां खां जेतिरो थी सघियो असां पंहिंजे मिस्कीन मारवड़नि जे ॾुख में पंहिंजो फर्ज़ निभायो। असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाकिस्तान आर्मी जे ताउन सां 55,000 माण्हुनि खे रिलीफ ॾिनो आहे। इंशाअल्लाह असां खां जेतिरो थी सघंदो अवाम जी बिना फ़र्क़ जे अञा बि ख़िदमत कंदासीं। इन मौके ते मियां अख्तर हुसैन पीरज़ादा सां सोबोदेरो जो सीनियर सहाफ़ी ज़वार महबूब अली सहतो, वहीद अली सहतो ऐं ॿिया गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची